गाज़ी अहमद में सिंधु ते छन्नवा केनाल अॾण ख़िलाफ़ जसकम शहीद बशीर खान कुरैशी मरकज़ पारां डॉक्टर नियाज़ कालाणी फ़कीर इमदाद मंगी पुनल सारियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गाज़ी अहमद में एडमोर पंप खां एहतजाजी रैली कढी वई। रैली में वॾे अंग में कारकुननि शहरियुनि शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे बाईपास ते पहुती, जिते धरणो हंयो वियो। धरणे खे जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी फ़कीर इमदाद मंगी पुनल सारियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पंजाब सिंधु ते केनाल अॾण वारी हुड ऐं ज़िद ते क़ाइमु आहे। असां कॾहिं बि पंजाब खे केनाल अॾण न ॾींदासीं। हुननि चयो त सिंध जे नौजवान जो शऊर सुजाॻ थी चुको आहे। असां सिंध जे समूरनि पार्टियुनि खे चऊं था त अचो असां सां गॾिजी पंजाब ईंदड़ कमू शहीद वटि हिकु तारीख़ी धरणो हणूं। सिंधु ते ठहंदड़ केनाल खे रद्द करायूं। पाणी असां सभिनी जो जियापो आहे। पंजाब सिंध खे बंजर करे तबाह करणु चाहे थो। जेकॾहिं केनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त पंजाब जा समूरा रस्ता बंदि करे छॾींदासीं। जॾहिं जंग थी रण में रत वहियो वेलनि साण विड़ियो हर को सोढो सिंध जो। मां फ़कीर इमदाद मंगी, मां पुनल सारियो, नासिर शाह, GS फेडरेशन जा मरकज़ी सदर साहब अब्दुल हनान अब्बासी, रशीद कलवर ऐं सिंध जा वारसो GS देश, GSI GM सैद, GS शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी। नौजवानों, सब खां पहिरियों आउं ख़िराज अक़ीदत पेश थो कयां। पंहिंजे पार्टी GS कोई माला शहीद बशीर खान जे सरबराह साईं सरफराज साहब खे जे बीमारी जे बावजूद असां सां जदोजहद कंदे वरी बिस्तर भेड़ो थियो आहे। दुआ कयो त जो साथ सां सदाई रहे त जीअं GS कोई महाराज खे वधीक अॻियां कजे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जे दोस्त सां खेसि ख़िराज अक़ीदत पेश थो कयां।
ऐं ॿी ख़ुशी जो इज़हार थो कयां, मुबारकबाद थो ॾियां पंहिंजे दोस्त ऐं साथी पुलन साले खे जंहिं जेको आहे जीअं कोई मां शहीद बशीर खान कुरैशी में शमूलियत कई आहे। असां कंहिं आदुरबा दिली तौर ते आदुरबा था कयूं ऐं यकीन था कयूं त पंहिंजे सलाहियतुनि सां जीअं कोई मां शहीद बशीर खान कुरैशी खे वधीक आगनाइज़ कंदो। ऐं आउं उन्हनि हथनि खे जेके अॼु हथ मथे करे इहो ऐलान था कनि त पंजाब ख़ातिर छेड़ो, पंजाब सां छेड़ो आहे, सिंधूअ ख़ातिर छेड़ो आहे, पंजाब सां छेड़ो आहे। उन्हनि हथनि खे जेको आहे उन्हनि पेरनि खे जेको आहे पंहिंजे अखियुनि ते रखी सलाम थो कयां। तव्हांजी जेका जदोजहद कई आहे असां तव्हांखे यकीन था ॾियूं, असां तव्हांखे यकीन था ॾियूं, असां तव्हांखे यकीन था ॾियूं, असां तव्हांखे यकीन था ॾियूं त यकीनी तौर ते इहे नोटिफिकेशन रद्द कराईंदासीं, जीअं कालाबाग डैम खे रद्द करायोसीं, जीअं मिंटो में खतरा रद्द करायोसीं। हा असांखे ख़बर आहे पंजाब असां कहिड़ी ॻाल्हि में छेड़ो न कयो आहे, हर ॻाल्हि में पंजाब जो असां छेड़ो आहे। पर 47 खां पोइ पंजाब जा 20 आङुरियूं गेम आहिनि ऐं पंजाब मिले वांगुरु सिंधू दरिया खे तारे वेठो आहे। असां सम्झूं था पंजाब अंग्रेज़नि जे दौर में बि सिंधू दरिया ते जेको अखियूं थी सिंधू दरिया में पाणी खणण जी कोशिशि कई, पर उहो एतिरो कामयाब न थी सघियो। पर पाकिस्तान ठहण खां पोइ पंजाब टे दरिया हिंदुस्तान खे विकिणींदा आहिनि। पंजाब असांखे थो चए असां इंडिया जा एजेंट आहियूं, पर पंजाब पंहिंजा टे दरिया इंडिया खे विकिणींदा आहिनि। ॿिए सभ खां अॻु में जेकॾहिं तोखे इंडिया सां एॾी दुश्मनी आहे, पंहिंजे पंजाब सां एॾी मोहबत आहे, टे दरिया खां वापसि वठो, पोइ असांजो जेको अखियुनि ॾिने हलियो। तव्हां में एतिरी ज़रूरत कान्हे, तव्हां में एतिरी हिमत कोन्हे, तव्हां वटि पैसो आहे, पैसो त हिंदुस्तान खां पंहिंजा दरिया वापसि वठो। एचर बम त अथव उहो हणोसि, भली हणोसि, असांखे कोई एतिराज़ कोन्हे। पाण ॼाणूं हणो ऐं खाओ, पाण ॼाणूं, असांखे कोई एतिराज़ कोन्हे। दरिया त वठी ॾेखारियो, दरिया वठी नथा सघो, बाक़ी कावड़िया असांखे वेठायो, छाकाणि असां महफ़ूम आहियूं, छाकाणि असां मज़लूम आहियूं। पर कंहिंखे ख़बरणु घुरिजे उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं ही महफ़ूम नौजवान पंहिंजे हथनि में सॼी सिंध में, छाकाणि त साईं जीएमस चयो आहे आदम तशरीफ़ जे ज़रिए क़ौमी शऊर पखड़ियो, क़ौमी शऊर पखड़े सिंध हर हिकु माण्हू खे सिंध जी आज़ादी लाइ ज़हनी तौर ते तयारु कयो त यकीनी तौर ते सिंध आज़ाद थी वेंदी ऐं सिंध आज़ादी खां पोइ सॼी दुनिया जे लाइ इताद अमन ऐं मुकमिल तौर ते जेको आहे पैगाम खणी ईंदी, सलामती जो पैगाम खणी ईंदी, उहा आज़ाद सिंधी हूंदी। तंहिंजे करे सिंधवासियो असां तव्हांजे असां थका न आहियूं, असां थका बि न आहियूं, असां कमज़ोर बि न आहियूं छा, पर वरी बि असांजे लाइ सभ खां वधीक मोहबत सिंध खे आहे, सिंध ख़ातिर आहे। इन करे असांखे पंहिंजी पार्टी जो ईगो बि प्यारो आहे, असांखे पंहिंजी पार्टी प्यारो आहे, असांखे पंहिंजी पार्टी प्यारी आहे। पर असां चऊं था सिंध सभिनी पार्टियुनि खे तव्हांजे तौसर सां सिंध सभई सियासी जुड़ियूं अचो, अचो त गॾिजी, अचो त गॾिजी, अचो त गॾिजी कमु शहीद बंदि कयूं, कमु शहीद जा रोड रस्ता बंदि कयूं, अचो त गॾिजी पंजाब जा सभु रोड रस्ता बंदि कयूं। तव्हांखे अपील थो कयां, कमज़ोर न आहियूं, असां हिकिड़े महीने में 4 वॾा, ही चौथो वॾो थियणो आहे, 4 वॾा असां प्रोग्राम कया आहिनि। कंहिं अहिड़ी पार्टी कया आहिनि न कया आहिनि, भली कया हुजऊं, पर 4 वॾा असां प्रोग्राम करे पोइ बि तव्हांखे अपील था की उन खटिजो, छाकाणि त असांखे रुॻो इहो न आहे त रुॻो असां हुजूं, असां चऊं था तव्हां बि हुजो, तव्हां बि सिंधु वतन जी औलाद आहियो, अचो पंहिंजे अमन जी जेको आहे छंज मल्हायो, सिंधु दरिया खे बचायो, सिंधु दरिया खे बचाइण जी। ऐं सभिनी सियासी धुरनि खे अपील थो कयां, कुर्सियूं तव्हांजे मुंहिंजे स्टेज
इख़्तिलाफ़ हुजे असां हीअं कारकुन थी तव्हां लाइ बीठा हूंदासीं असां लाइ सिंध वधीक कम आहे असां लाइ दया वधीक कम आहे असां लाइ सिंध वतन जी आज़ादी वधीक कम आहे ईअं ई आम आहे जीअं शहीद बशीर खान कुरैशी बेनज़ीर खे चयो आज़ाद सिंध जी ॻाल्हि कर असां तुंहिंजा कारकुन थी तुंहिंजे पियो हलंदासीं असां वरी ऐलान था कयूं शहीद बशीर खान छाकाणि असां सभु शहीद बशीर खान कुरैशी ते खयल पेरनि ते पेर रखी जदोजहद था कयूं असांखे ख़बर आहे त शहीद बशीर खान कुरैशी असांजे साम्हूं बेनज़ीर खे चयो त जेकॾहिं तूं सिंधी आज़ादी जी ॻाल्हि कंदे असां तुंहिंजा कारकुन थी तुंहिंजे पियो हलण लाइ तयार आहियूं त सिंध जूं सभिनी सियासतुनि खे तव्हांजी मदद सां आउं इहा अपील थो कयां त गॾियल जदोजहद करे कैनालनि खे रद्द करण लाइ मुस्तक़िल गॾियल प्लेटफॉर्म ठाहियो त जीअं असां सिंध वासी कैनालनि खे जल्द खां जल्द रद्द कराए सघूं जेकॾहिं अहिड़ो माहौल न ठहियो असां 4 जनवरी ते सिंध में पंहिंजे पार्टी जी नेशनल कांग्रेस घुराइण जो ऐलान था कयूं नेशनल कांग्रेस घुराए क़ौमी काउंसिल घुराए तव्हां सभिनी कारकुननि खे हुते अपील था कयूं जेके ज़िला चूंडिया आहिनि जेके ज़िला न चूंडिया आहिनि अचो त वरी पंहिंजी पार्टी खे मज़बूत करे पंहिंजी GMC जी सालगिरह मल्हायूं ऐं उते वरी ऐलान करे पंजाब जा रोड रस्ता बंदि कंदासीं असां लाइ ओसि ताईं ख़ामोशी सां पुरसकून थी वेहण हराम आहे जेसि ताईं हिननि कैनालनि खे रद्द था करायूं छाकाणि कैनाल असांजे लाइ मौत ऐं वांड बि सघे तंहिंजे करे असां हर हाल में हर सूरत में इन्हनि कैनालनि खे हिन महिल असांजी सॼी जदोजहद जो महवर जेको आहे इन्हनि कैनालनि खे रद्द करणु आहे पंहिंजे मौक़िफ़ खे क़ाइमु रहंदे पंहिंजे मौक़िफ़ खे हासिल करण लाइ पार्टी खे ठाहींदे पार्टी खे अॻिते वधाईंदे असां हिन महिल अवियत ॾियूं था हर सूरत में हर हाल में हर तरीक़े सां इहे कैनाल रद्द कनि छाकाणि त हे कैनाल सिंध जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे जेकॾहिं कैनाल ठही आहे सिंध में ज़िंदगी न हूंदी जेकॾहिं सिंध में ज़िंदगी न हूंदी पोइ बाक़ी जेको आहे ॿियो कुझु बि असां हासिल न करे सघंदासीं तंहिंजे करे पहिरियों पाण खे बचायूं पहिरियों सिंध खे बचायूं पहिरियों सिंधु दरिया खे बचायूं पोइ ॿिया मक़सद बि असां हासिल करे वठंदासीं इन तरीक़े सां जदोजहद कयो सिंध जे माण्हुनि में साईं GMC जो पैगाम पखिड़ियो साईं GMC जो क़ौमी शऊर पखिड़ियो नौजवान दोस्तो सिंध जे ॻोठ में वञो मुनसिब नमूने सां केरु थो चए GS परिवार जे कारकुन जी वापसी कोन थी थिए हाणे केरु के जुरत थिए त ॻाल्हि जंहिंजे लाइ के रोके थो खावे हाणे सरकार कंहिं दौर में शहीद बशीर खान जी मज़ार पर झंडा लहाए वेंदा पर असांजा दोस्त ख़ामोश थी वेठा हूंदा चैलेंज थो कयां हुकूमत खे कंहिं बि GS जे झंडे खे हथ लाइ ॾेखारियो इन करे दोस्तो साथियो पंहिंजो पाण खे नंढड़ कोन सम्झो पंहिंजो पाण खे वारिस सम्झो तव्हांजी वारसी आहे तव्हां सॼी GS तव्हां सां जेको आहे सॼी सिंध कंदा तव्हां पंहिंजो पाण खे केरु सम्झो जदोजहद कयो जीअं साईं GMC जे फ़िक्र खे सिंध जे ॻोठ में फैलाए मुनसिब नमूने सां असां सिंध में इंसाफ़ खे बि रद्द करायूं असां सिंध में मज़हबी जेका नफ़रत आहे उनखे बि रद्द करायूं ऐं सिंध में वरी मोहबत जो नओं जेको ॿिजो जेको आहे पखेड़ियूं ऐं कैनाल हर सूरत में हर हाल में उन्हनि खे रद्द कराए असां कोई सुख जो स्वाद खणंदासीं ऐं ॿी ॻाल्हि पीपल्स पार्टी जो ॿिटो रवैयो आहे पीपल्स पार्टी इहो ईअं न आहे रुॻो पीपल्स पार्टी वारनि जो हाथ फाटे सिंध जे माण्हुनि लाइ ईअं न आहे पर हिननि ॻाल्हियुनि झंझट वारनि ऐं सिंध जे सभिनी सियासतुनि जी हिननि कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद आहे अॼु पीपल्स पार्टी जो सॼी सिंध में हिकिड़ो माण्हू बि कोन्हे जेको उथी बि दावा करे असां कैनालनि जा हिमायत कयूं इहा हिन ॻाल्हि झंडे जी सिंध जे नौजवाननि जी जेका जुरत आहे हिमत आहे ऐं महिनत
था उनके सदर साहब सही किया, आसिफ ज़रदारी साहब सही किया, पर पीपल्स पार्टी के जुएत काने इखलाकी तौर ते आए कोई सही सिंध में मानू जे कहना की हिमायत कयूं जे को भी के सिंध में कोई कहना की हिमायत न मिलंदो। बचा पासियो सही सिंध में ता बड़ा जान ॾिसो ताके जेकर कहना जो हिमायत न मिली वने पोइ जो असांजी ज़िंदगी हराम सिंध में को भी कंहिंखे पंजाब के कहना जो हिमायत मिलंदो ई कोन। इहो छा आहे? गाणनि झंडनि जी पुठिते आहे, गाणनि झंडनि जी महिनत आहे, गाणनि झंडनि जी जेका जदोजहद आहे, वधीक जदोजहद कयो, वधीक जदोजहद कयो त जीअं असां क़दाइनि खे नेस्त नाबूद कयूं। इन करे 27 तारीख़ बेनज़ीर भुट्टो जी वरसी आहे। असांजो बेनज़ीर भुट्टो सां सख़्तु इख़्तिलाफ़ आहे, पर इन ॻाल्हि ते खेसि जस्म विझे थो कालाबाग डैम जे ख़िलाफ़ शहीद बशीर ख़ान कुरैशी, साईं इमदादुल शाह, कादिर मुफ्ती साहब सां हुन गॾिजी खामोश शहीद ते धरणो हुयो। पीपल्स पार्टी वारा कैनालनि खे जेसिताईं रद्द कराइण जी असेंबली मां रद्द कराइण जी क़रारदाद पास नथा कनि त कहिड़ो मोह खणी बेनज़ीर जी वरसी मल्हाईंदा। उते उन्हनि खे ॿुधी मरणु खपे। तव्हां कहिड़े मोह सां जेको आहे बेनज़ीर जी वरसी था मल्हायो? जीअं कालाबाग डैम लाइ धरणो हुयो, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ धरणो हुयो, तव्हां हाणे कहिड़े मोह सां जेको आहे हुनजी वरसी था मल्हायो? तव्हांखे त ॿुधी मरणु खपे। पोइ सम्झबो पोइ पक थींदी जेकॾहिं 27 तारीख़ ताईं तव्हां असेंबली में क़रारदाद कैनालनि जे ख़िलाफ़ पास न कराई त पक सम्झबी तव्हांखे कुर्सी खपे, तव्हांखे बेनज़ीर बि न खपे, तव्हांखे सिंध बि न खपे, तव्हांखे सिंध जा माण्हू बि न खपनि। इहा सिंध वासियुनि खे मुकमिल तौर ते पक थी वेंदी। आख़िर में तव्हांजी मदद सां इहो चवणु थो चाहियां त 4 जनवरी ते नेशनल कांग्रेस जो इजलास आहे सिंध में, जेको असांजे सरबराह साईं जेको आहे ससराज जमा जी सरबराही में थींदो। 4 जनवरी क़ौमी कांग्रेस आहे। सिंध जे सभिनी कारकुन अपील था कयूं त अचो जीअं पार्टी खे वरी नए सिरे सां मज़बूत कयूं ऐं आख़िर में ही नारा हणूं तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो रोपड़ मुंहिंजो रोपड़, सचो देशी पक्को देशी, दरिया कातिल, सिंधु दरिया कातिल, सिंधु दरिया कातिल, पंजाब हिंदुस्तान, पंजाब हिंदुस्तान, पंजाब हिंदुस्तान। तव्हां सभिनी नौजवान जी आख़िर में जीएसएल कोई माफ़ शहीद बशीर ख़ान ज़िले नवाब शाह जे अॻवान कारकुननि ऐं सभिनी नौजवाननि जो थोराए थो आहियां ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि जो एसीपी जे साईं ज़ैन शाह जो थोराए थो आहियां, साईं जे चवां साईं मेहर जुटाई जो थोराए थो आहियां, सभिनी दोस्तनि जो थोराए थो आहियां। हिन साईं खे बसूं ॾिनियूं, ट्रकूं ॾिनियूं, वेगरूं ॾिनियूं ऐं हीउ जलसे खे जेको कामयाबु करायो। हीउ तारीख़ी जलसो जंहिं रेफरेंडम ॾेई छॾियो कैनाल केरु सोच में क़बूल न आहिनि, कैनाल केरु सोच में क़बूल न आहिनि। आख़िर में तव्हां सभिनी जे साम्हूं उन्हनि साईं जे तौरु मूंखे सभिनी जे साम्हूं कसम खणायो जीअं सम्झो जीअं मां पंहिंजे अमली तौर ते जीअं सुन कमु करे सघां। ऐं चवां थो वक़्तु चालू कयो साईं GM साहिब जे फिकर शहीद बशीर ख़ान कुरैशी जदोजहद सिंध जी आज़ादी जे विढ़ंदड़ शहीदनि जो कसम खणी चवां थो त सिंध जी आज़ादी लाइ साईं GM साहिब जे फिकर तहत ऐं GSL कोई मां शहीद बशीर ख़ान जे आइन तहत मरण घड़ी ताईं जदोजहद कंदो रहंदुसि। महिरबानी। सभ खां पहिरियों वेलकम थो कयां ऐं बहितर रवायत ऐं सवण थो सम्झां जीअं सिंध क़ौमी महाज बशीर ख़ान जे लाइ त असांजो मौसम सिंध जो ॾाहो साईं पुनल सारियो जस्कम में ऐलान कयो आहे। उन जे लाइ सभु दोस्त वरी ताड़ी वॼाए संदसि आजियां कयो। मुनज़्ज़म क़ौमूं मुनज़्ज़म जमायतूं नतीजा ॾींदियूं ऐं वठंदियूं आहिनि। उन जे करे एतिरो त पुलिनि हेठां पाणी गुज़री चुको आहे जो
वधीक छुड़वागी ऐं इंतशार जी गुंजाइश ने बची आहे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त सभु मिली और ते अचो मुनज़िम नमूने सां रोड ते ठाणे जे शिकिल में वेहो त जीअं मथां असांजो अॻवान डॉक्टर साहब तकरीर करे त ही खूबसूरत ऐं शानदार लुक नज़र अचे दोस्तो अॼु जे आऊं तव्हां में मरी आहे हुजत ऐं उमीद सम्झां थो त तव्हां अॻिते अचो ऐं रोड ते वेही रहो रोड जा ॿई पासा बंदि करे वेही रहो अॼु असीं हिते पंहिंजे वजूद जी अलामत सिंधू दरिया जी तका सिंधू दरिया जेको हिन सिंध जी माउ आहे हीअ सिंध त असांजी माउ आहे पर सिंधू दरिया सिंध जी माउ आहे ऐं हिनखे माफ़ अहिड़ी सॼो वेंदो आहे जंहिंजी माना आहे ज़िंदगीअ जो सरचश्मो सो ही सिंधू दरिया हिन सिंध जे सिंधी क़ौम जे ज़िंदगीअ जो सरचश्मो आहे जेकॾहिं असां पंहिंजे ज़िंदगीअ जे सरचश्मे खे सम्झी न सघियासीं ऐं उन जे वजूद जी बका ऐं बहालीअ लाइ सुजाग न थियासीं त पोइ ईंदड़ नस्ल असां ते लानतूं कंदा बल्कि असांजो वजूद सुञाणप तशख़ुस तबाह ऐं बर्बाद थी वेंदी उन जे करे असांखे होश अक़ल सां कमु वठी ऐं हिन भाणे जे तवसुत सां अहले सिंध खे इहा गुज़ारिश थो कयां त बिना फिरक़ेबाज़ीअ जे चओ त हीअ सिंध हिकु डाइवर्सिटी आहे हीअ सिंध हिकु गुलदस्तो आहे हीअ बि हिकु गुल आहे हीअ जमायत बि हिकु नज़ारो आहे ऐं हीअ इज़ाफ़ो आहे सिंध जे शऊर जो ही मुज़ाहिरो आहे त असीं दुनिया खे इहो ॿुधाइण जे लाइ गॾु थिया आहियूं त ही सिंधी जा माण्हू आओ कंहिं ते ॻाल्हाईंदो घटि आहियां छो त फ़क़ीर माण्हू आहियां पर हिकु असांजो दोस्त स्टेजिन ते अची वॾियूं 30 वार तकरीरूं पियो करे ऐं सिंधी माण्हुनि खे गैर साइंसी ॿुधाए पियो त लाहौर जा मिसाल पियो ॾे त हिन गलीअ मां गुज़रंदो त हिलाली हूंदो हुन मां गुज़रंदो त हरामी हूंदो हे असांजा दोस्त पहिरियों तव्हां असांखे मान ॾेई न सघियो तव्हां असांखे समान ॾेई न सघियो तव्हां असांखे सम्झी न सघियो असां जेके शहीद बणे जा साथी हुआसीं उन्हनि जी अहमियत खां तव्हां वाक़िफ़ न थी सघियो अॼु वरी असां ते इहे तनक़ीदूं था कयो पर आउं तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त ही माण्हू जेके गॾु वेठा आहिनि ही जेके क़ौमी क़यादतुनि गॾु वेठा आहिनि ही शहीद बणे जो हक़ीक़ी रूह आहिनि ऐं तव्हां सां अक्सरियत वाठनि जी गॾु आहे हिते हिकु बि वाठो गॾु आहे हे सभु इनकलाबी आहे हे सभु सिंधू देशी आहे हे पंहिंजे वतन सां कमिटमेंट वारा नौजवान आहिनि ऐं ही काफ़िलो वधे पियो ऐं वधंदो कंफ्यूशियस चीन जो पैगंबर हो उन खां उनजे शागिर्द पुछो त साईं जेकॾहिं को तव्हां सां बुराई करे थो त पोइ तव्हांखे उन सां चङाई करणु खपे त कंफ्यूशियस हुनखे चयो न हरगिज़ न छो जेकॾहिं तव्हां बुराई वारे सां चङाई कंदव त पोइ तव्हां सां जेको चङाई कंदो उन सां तव्हां छा कंदव उन जे करे हर सूरत में इंसाफ़ जो माहौल ठाहिणो पवंदो जेको बुराई कंदो उनखे उन इंसाफ़ वारे जॻह ऐं रस्ते ते उन मुताबिक़ सज़ा मिलंदी ऐं जेको चङाई कंदो उनखे उनजो पैकेज मिलंदो उनखे उनजो इनाम मिलंदो उहो सालिह हूंदो सो जेको सिंध सां गद्दारी कंदो उहो ज़रदारी हूंदो उहा बेनज़ीर हूंदी उहो ज़ुल्फ़कार भुट्टा हूंदो उहो सिंध जो गद्दार हूंदो उहो पंजाब जो दलाल हूंदो उनखे तारीख़ माफ़ न कंदी ऐं जेको सिंध जो पासो हूंदो उहो डॉक्टर नियाज़ कालाणी
काराणी हूंदो पुनल साहिब हूंदो या तव्हां सभिनी दोस्तनि जे शिकिल में आउं सम्झां पियो त असां इलाही कचहरी करण जे लाइ तयारी हुई पर वक़्त जी नज़ाकत खे ॾिसी आख़िर में आउं इहो ई वरी शेर पढ़ंदुमि त लंगर यारी लूए में जॾहिं लाइ थियासि तॾहिं तिर जेतिरो पलक न पुछियासि ठेकनि झोरियो ॿियो पुठियो आउं पुठासि मारनि मुठ मुयासि न त माड़ियुनि मारियसि की लॻी का परवाह न आहे गुलामीअ जी को मसालो न आहे त अॻिली सम्झो पंहिंजे वतन सां लाज़वाल मोहबत कंदा रहंदासीं ऐं उन जे लाइ आख़िर में मां ईअं ई वरी चवंदुमि ऐं तव्हां खां इहो नारो पुरज़ोर नारो हणाइणु चाहींदुमि त सिर केर नदी को सादो केर मया ओ नेठ नदी के सिर नदी नेठ नदी के सिर नेठ नदी के सिर धोखे जी दीवार मया धोखे जी दीवार मया धोखे जी दीवार सिंधड़ीअ ते सिर केर नदी को सादो केर मया जी जल ते सिर केर नदी